असांखे हिन दौर में तमामु असांखे अफ़सोस थो थिए त ही असांजी क़ौमी रांदि हज़ारनि सालनि जी पुराणी रांदि मौला अली मुश्किल कुशा जी रांदि दुनिया जी हर रांदि अलॻि कहिड़ी लेवल ते पहुची वई आहे। मेन इहा सिंध जी रांदि जेकी लावारसनि जी तरह आहे। छाजे करे कहिड़ियूं रांदियूं आहिनि उन्हनि खे हर कोटाऊं आहिनि, हर सहूलियतूं आहिनि, सिहत कांड आहिनि। असां साबित आहियूं त सभु कुझु आहियूं। जे मल कंहिंजो पेर टुटियो वञे, बांह टुटियो वञे तो लावारस थियो, ॾुखनि जी ज़िंदगी में उनजी पहलवानी तबाह थियो वञे। हींअर असांजा मल जेका वणनि था उहे अणपढ़ियल था वणनि। मल जेकी सकाबत या स्पोर्ट उहा पढ़िए लिखे माण्हू जी आहे। हिन खे सरकारी सतह ते मथे खयो वञे, हिन लाइ कोटाऊं ठहियूं वञनि, ग्राउंड ठहिया वञनि। जीअं कराची पाकिस्तान जी दिलि उन में असां पहलवान जो ग्राउंड न आहे, हर रांदि जो आहे, पर कराची में मल स्पोर्ट ग्राउंड किथे बि न आहे। मूंखे केरु ॾेखारे कराची में असांजो हक़, सिंध जे हर ज़िले में असांजो ग्राउंड हक़। छाजे करे अॻे जेका अमीर हूंदा हुआ पहलवाननि खे पालींदा हुआ, उहे पहलवाननि खे पंहिंजी इज़त सम्झंदा हुआ। हाणे जेका असां सिंध जा MN MP आहिनि उहे ॿाहिरि मुल्कनि में वञो ऐश था कनि, बाक़ी पंहिंजी क़ौमी रांदि खे ख़तमु करे चुका आहिनि। असां ख़ुदा रा उन्हनि खे अपील था करियूं, तव्हांजा अबा ॾाॾा बि हिन रांदि खे ॾिसंदा हुआ, अबे ॾाॾनि जी रांदि खे ऐं सिंध जी क़ौमी सकाफ़त खे सुञाणो, हिन जे लाइ कुझु सोचो। ऐं मरी वेंदा हिन जे लाइ कोन सोचंदा त ख़ुदा अव्हां खां हिन जो पुछाणो वठंदो। छावी असांजा नुमाइंदा आहियो।